नाज़रीन, कंदरा जे यूसी बुरड़ा जी बुनियादी मसइलनि जे हल लाइ जमियत उलमा इस्लाम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरीन उन हवाले सां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आसिफ अली सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। सो हेॾे सारे वॾे ॻोठ में असांजो कंदरा खां वाह बुड़ा ताईं रोड जी नाक़िस हालत लॻी पई आहे। ओसी जेको आहे सो बिजलीअ जो सिस्टम असां वटि बिजली न हलण जे बराबरि आहे। उन खां पोइ असांजे ॻोठ में कोई बि अहिड़ो सिहत मर्कज़ कोन्हे। स्कूलनि जी त हालत इज़ार लॻी पई आहे। तमामु स्कूलनि जूं बिल्डिंग्स आहिनि जेके डैमेज लॻियूं पियूं आहिनि। ऐं असांखे जेको आहे सो ईअं खणी चऊं त ॻणण जहिड़ी का बि अहिड़ी तरक़ियाती सहूलियत या कोई अहिड़ो कमु वाह बुड़ा खे अॼु ताईं नाहे मिलियो। असांजे रोड जी हालत तव्हां ॾिसंदव त रोड एॾो खंडरात लॻो पियो आहे। को मींहुं को बरसाति जेकॾहिं थोरी पवे थी त असांजा रोड समुंड जी ॾिख ॾियनि था। वाह बुड़ा में बिजली जी एतिरी त ॾुखी सूरत हाल आहे त वाह बुड़ा में तक़रीबन 15 ॾींहं त बिजली कटियल हूंदी आहे। पोइ जेसीं ताईं असां रिश्वत ॾेई करे ऑफिसरनि खां बिजली बहाल न कराईंदा आहियूं त पोइ असां एतिरी सारी गर्मीअ में असांजो जीअण जंजाल हूंदो आहे। आला हुकाम खां असां दरख़्वास्त कयूं था त असां जेके वाह बुड़ा जा मसाइल आहिनि उहे असांजा फिलफोर हल कया वञनि, वरना असां दीगर ॿी सूरत में असां हिन एहतिजाजी काल खे अञा दाइरो वधाईंदासीं। हिन अज़ीम ॻोठ में को बि तरक़ियाती कमु नथो थिए। न रोड था सही मिलनि, न नालियूं थियूं सही मिलनि, न कॉलेज मिले थी, न का इस्पताल आहे हिन ॻोठ में। हर लिहाज़ खां हिन ॻोठ में बहरान, न बिजली सही आहे हिन वाह बुड़ा में। असांजी रिक्वेस्ट, असांजी दरख़्वास्त आहे त वाह बुड़ा जे अंदरि इहे कम थियनि।